सुबह 8 बजे का असां इतला ॾिनी आहे वञी थाने में अञा ताईं कोई बि वारू न पहुतो आहे ऐं रहंदो असांखे था चवनि त टोबा इंट्रस्ट घुरंदा आहिनि उहो पैसा घुरंदा आहिनि पैसा वठी पोइ ईंदा उहे ओ ख़ुदा जो वास्तो अथव ओ मुंहिंजे पोटे जी लाश कढी ॾियो मूंखे तव्हांखे जेको मूं दंड विझणो आहे विझिजो ओ मां पैसा ॾींदुसि बेज़मीरो ही जेको आहे अमीर हमज़ा जे ॾाॾे जा वीचार हा जेको चए थो 8 बजे खां वठी मां भटकंदो रहां थो पैसा खबन पिजारे वारो ओ प्राडे वारो ओ सनतकारो मां पंहिंजे पाण खे विकिणी तव्हांखे पैसा ॾींदुसि ओ मुंहिंजे पोटे जी लाश कढी ॾियो ता वक़्ते के हुनखे कुआ न खाई वञनि कुमियूं न खाई वञनि हुनजी लाश जी बेहुरमती न थी वञे ओ ज़मीर पंहिंजो जगायो काथे सुता पिया हो हुक्मरानो ओ पैसे जा पुटरो ही अमीर हमज़ा जे ॾाॾे जा वीचार आहे जेको गंबट जे इंतज़ामिया गंबट पुलिस खां जेको आहे मायूस थी ऐं इंतिहाई ॾुखोयल अंदाज़ में ॻाल्हाए रहियो आहे केॾी न इंतज़ामिया जी बेहसी आहे तव्हां जूं प्राडू हुजनि तव्हां जेको जिगर गोशो हुजे उन्हनि खे बजाए बजाए पाण चरिया थी पवो आहे ओ पाण रोड़ी कैनाल में घिरो आहे तव्हां रंजो साहब मुख्तार कार साहब चए थो मां त कान रंदो असांखो पैसा था घुरो केर थो पैसा घुरे बाबा हितां आयो हाणे मां त उन्हनि खे नथो सुञाणा न असिस्टेंट मुख्तार कार ओ साईं कहिड़ो नालो बि चङो हिन जो सरोई आहे जेको साईं तव्हांखे छाजा पैसा था घुरनि पैसा जो तोबा ईंदा इंट्रस्ट घुरंदा आहिनि उहो पैसा वठंदा आहिनि भला असांखे सुणाई पियो करे त पैसा वठी पोइ ईंदा नी उहे अरे बाबा उहो त बात जी ॻाल्हि आहे असांखे लाश त कढी ॾियो डिप्टी कमिश्नर खैरपुर राजा तारिक चांडियो साहब तव्हां खैरपुर ज़िले में तमामु बहितरीन कारनामो सर अंजाम पिया ॾियो ऐं कमु कयो पिया ही हेॾो सानो पेश आयो आहे आख़िर टोबनि जा पैसा ही छो भरनि हिननि ग़रीबनि सां ज़ुल्म थियो आहे हिननि जो 7टें क्लास जो शागिर्द उन ख़ुदकशी कई आहे पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ अजायो आहे ही कंहिंखे पैसा ॾियनि टोबनि लाइ ही किथां आणनि पैसा टोबनि लाइ जो टोबनि खे ॾियनि ओ असांजी मिल्कत विकिणी तव्हां पूरा कजो असांखे लाश कढी ॾियो ओ हुक्मरानो पंहिंजे ज़मीर खे आवाज़ ॾियो ओ 5-6 कलाक थी यारो कुमियूं खाई वेंदियूं उन्हनि खे कुमियूं उन मासूम खे खाई वेंदियूं मुंहिंजो घर विकिणी तव्हां पूरो कजो 3 किलोमीटर ड्रिबा चवंदा ड्रिब खोचंदा सॾ पंध जो माण्हू अमेरिका थो पहुची था वञनि ओ ख़ुदा जा बंदो छो अखियूं बूटियूं अथव ओ छो भंग पी सुता पिया हो तव्हां रंदो चओ था सबर कयो ठीक आहे सबर त कयूं वेठा आहियूं बेवस आहियूं सबर न कंदो त छा केतिरो सबर कयूं असां इंतज़ामी बेहसी इंतज़ामिया जो नारवा सलूक इंतज़ामिया जी नाअहली हिन खां वधीक कहिड़ी थींदी आहे इंतज़ामिया हिननि जी मदद न करे सघी आहे ही तव्हां माण्हू ॾिसो था हेलो ही तव्हां वीचार ॿुधा अमीर हमज़ा जे वारसनि जा ऐं गंबट इंतज़ामिया जे नाअहलीअ जा पड़ाॾा तव्हां ॿुधा केॾियूं दाहूं करे रहिया कूकूं करे रहिया खैरपुर जो डिप्टी कमिश्नर राजा तारिक तव्हां हिननि जो आवाज़ ॿुधो ग़रीबनि जो हिननि मज़लूमनि जो आवाज़ ॿुधो उहे कहिड़ा मुख़्तियारकार आहे असिस्टेंट मुख़्तियारकार आहे हिननि खां केरु पैसा थो घुरे टोबनि जा ही छो पैसा भरनि चारा हिननि सां वॾो ज़ुल्म थियल आहे हिननि जो हिकिड़ो गबरू मासूम ॿारु 7टें क्लास जो शागिर्द कैम्ब्रिज इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूल गंबट जो स्टूडेंट जंहिं पंहिंजे ज़िंदगी जो ॾीओ अजायो आहे ऐं उन खां ई वरी इंतज़ामिया पैसा थी घुरे त टोबनि घुराइण जो ख़र्चु ॾियो टोबनि घुराइण जा पैसा ॾियो इन खां वधीक कहिड़ी नाअहली थींदी आहे ही रोहिड़ी कैनाल आहे तव्हां साम्हूं ॾिसी सघो था हिते रोहिड़ी कैनाल आहे ही जेको रोहिड़ी कैनाल ते पंहिंजो वाक़ियो पेश आयो आहे उन खां पोइ ही 4 खां 5 कलाक थी विया आहिनि ही हिते इंतज़ामिया जे बेहसीअ सबबि केतिरा ई ॻोठाणा गॾु बीठा आहिनि वाक़े वारे हंधि
चाचा तव्हांजो नालो छा आहे? खुर्शीद अहमद आ रही ही खुर्शीद अहमद आरई आहे जेको हुनजो ॾाॾो आहे हुनजो तव्हां ॿुधो ही हुनजे अखियुनि मां नार हली रहिया आहिनि पाणीअ जा। हुननि जे घर में मातम बरपा आहे, हुननि जे घर में कहर लॻो पियो आहे, रोज़ राड़ो मतल आहे हुननि जे घर में। ऐं इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं बेपरवाही ऐं ॾोकड़नि घुड़ण वारी रवश कॾहिं ख़तमु थींदी ऐं इन कॾहिं मुआशिरे मां अहिड़ी ख़तमु थी। तव्हां छो था पैसा घुरनि? साईं अलाए वो तो हुननि ख़बर चई दो टोबा पैसा वठंदा आहिनि, वो इंट्रस्ट वठंदा आहिनि, उन्हनि खे असांखे ॾियणो पवंदो आहे। ओ ख़ुदा जा बंदो तव्हां अवल घुरायो त सही, उन लाश कढे त सही। उन छोकिरे जी ॾाढी बेहोश पई आहे, उनजी माउ वालदा तड़पे थी पई। असांखे लाश त कढी ॾियो, असांजी हवेली विकिणी तव्हां वठो पैसा। ओ ख़ुदा जा बंदो तव्हां अवल असांजो कमु त करे ॾियो। असां उन मासूम जी लाश कढी असांजे हवाले कयो, पोइ असांखे विकिणी पंहिंजो इहो पूरा कयो पैसा जेको बि तव्हांजो हिते ख़र्च अचे। ओ ख़ुदा जा बंदो अल्लाह तव्हांखे हुक्मरानी ॾिनी आहे, उहो पंहिंजो हुकुम इस्तेमालु कयो, अलर्ट कयो इन्हनि माण्हुनि खे। ख़ुदा जा बंदो अल्लाह तव्हांखे नेकी सां नवाज़े। हाणे 8 बजे पैसा केरु थो घुरे? साईं असां स्टैंड मुख्तियार कार हुयो सुरोइया। कहिड़ो नालो छा अथसि? नालो बि चङो अथसि हिते ख़बर आहे साईं कंहिंखे हूंदी बि त न ॿुधाईंदा। हा साहब साईं केरु मुंहिंजे मुंह में अचे? हा साईं न न न न से सनाउल्लाह चाहिए समझे? गुलामुल्लाह सरोई साईं। गुलामुल्लाह सरोई साहब, गुलामुल्लाह सरोई साहब आयो पाण ज़ाती तौर ते बीही करे हुन तकरीर फरमाई त टोबा इंट्रस्ट वठंदा आहिनि, असां उन्हनि खे ॾींदा आहियूं, असांखे ॾियणो पवंदो आहे। पंहिंजी माना त उहो वठनि भले, असांजी लाश मासूम जी कढे ॾियनि, असांजे हवाले कनि, असांखे विकिणी करे पंहिंजो पैसा पूरा कनि टोबा जेके आहिनि। या उहो जेको बि असिस्टेंट छा आहे हुनजो नालो पंहिंजो सनाउल्लाह अताउल्लाह कहिड़ो आहे, उहो गुलामुल्लाह खान, उहो असांजी हवेली असांजो घर विकिणी पंहिंजो घर पूरो करे असांखे हुन मासूम जी लाश त कढी ॾे। ओ ख़ुदा जा बंदा कुमियूं खाई वेंदियूं मासूम जी लाश। मुख्तियार कार साहब आयो आहे त चए थो ॿियो त मां त कान बोड़ियो आहे। समझे? कहिड़ो मुख्तियार कार? ए सलाउद्दीन घुमरो साहब छा थो चए? चए थो त मां त न बोड़ियो आहे, तव्हां समोसा एॾी तकड़ था कयो चई। अच्छा अरे बाबा तू असां वटि पुॼी त सही न घटि में हे असांजी कहिड़ी 8 बजे इतला ॾिनी आहे साहब इन साहब खे मुख्तियार कार खे। हा साईं एसएचओ खे थाणे ते इतला ॾिनी आहे। असां अचनि था असां बर वक़्तु 8 बजे पहुतऊं थाणे में, इतला ॾिनी आहे मुख्तार कार खे इतला ॾिनी आहे। ऐं साईं खे चऊं उतां माण्हू आया आहिनि उन्हनि जा, उहो पाण ॾिसी विया आहिनि सरज़मीन, वरी विया आहिनि, असांखे चयो अथई त इहो मिंट था करे वठूं। हेड़ा हाञा बुरी हिन बंभोर में डिप्टी कमिश्नर खैरपुर, मूंखे तव्हां मां उमेदु आहे तव्हां बहितरीनु ऑफिसर आहियो ऐं उमेदु आहे त तव्हां हिन मामले जी जांच कंदव त हिननि खां पैसा छो था घुरिया वञनि पिया। 8 बजे इतला वारा ऑफिसर 12 बजे शो पता आहिनि, 4 कलाक लेट सां शो पता आहिनि। इंतिज़ामी नाअहली कंदड़नि ख़िलाफ़ तव्हां कार्रवाई कंदव। हिननि जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। पंहिंजे होस्ट अजीब लाखो खे ॾींदा इजाज़त।